नवदेरो भरसां लतीफ़ शाह जो टिंडियन वारो मेलो शुरू थी वियो आहे, जिते भरपासे जा समय माण्हू शिरकत करे मज़ो वठी रहिया आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करियो आहे रशीद अबड़ो। मौजूदा घुट ॿुसट महांगाई बेरोज़गारी सबब जिते माण्हू परेशान आहिनि, उन माहौल मां कढण लाइ सूफ़ी बुज़ुर्गनि दरवेशनि जा मेला ऑक्सीजन वारो कमु करे रहिया आहिनि। नवदेरो भरसां पंजूदेरो में लतीफ़ शाह जो टिंडियन वारो मेलो शुरू थी चुको आहे, जिते सवें तादाद में भरपासे जा रवासी शरीक थी फ़रहत ऐं लुत्फ़ वठी रहिया आहिनि। मल मलाखड़े जे मैदान ते माण्हू कंदियूं ॿधी वेही तोड़े बीही मलाखड़ो ॾिसनि ऐं मल पहलवाननि खे नोटनि ताड़ियुनि सां दाद ॾेई रहिया आहिनि। अली नवाज़ नारे जो सरदार खुआरो शहबान शर ख़ालिक खोखर यासिर अबड़ो शकूर शीदी राजा शर ऐं गुलाम शबीर शंभाणीअ जे मलनि खे ज़बरदस्त दाद ॾिनो। जॾहिं त मेले में मिठाई ऐं ॿारनि जे रांदीगनि जा स्टॉल पिणु लॻाया विया हुआ। सर्दीअ सबब जलेबी बि माण्हू शौक़ सां ख़रीद करे खाई रहिया हुआ। जॾहिं त रांदीगनि जे दुकान ते ॿारनि जी रश लॻल हुई। झूलनि ऐं फिरणनि ते पिणु ॿार शरीक थी लुत्फ़ अंदोज़ थी रहिया हुआ। उन मौक़े ते गादी नशीन सैयद रोशन अली शाह ऐं ॿियनि मेले मुतलिक़ ॻाल्हाईंदे चयो त इन मेले खे घणा साईं असांजो वॾो लाराईंदो हुयो ऐं असां हिन मेले खे हाणे त उहे पोयां संभालियूं था अचूं ऐं इंशाअल्लाह ताला मेलो हे सुठो लॻंदो आहे। ऐं इहो पंहिंजो हे सकाफ़ती मेलो आहे। हिन में ॿाहिरियां अंदरियां सभु ईंदा आहिनि। मलनि खे ऐं दुकाननि वारा पंहिंजी शयुनि जे हिसाब सां कमु हले थो पियो ऐं नगर में बि माण्हू काफ़ी साईंअ खे ॾियनि था, फ़क़ीर खे ॾियनि था। अल्हम्दुलिल्लाह ॾाढो मेलो असांजो ज़बरदस्त हले थो। इन ॻाल्हि जी असांखे ॾाढी ख़ुशी आहे। पर असांखे मेला मलाखड़ा ही जेके आहिनि असांजो तफ़रीक़ा ही आहिनि। असांजो अंदरूनी सिंध जो जेको आवाम आहे असां पहलवाननि सां घणो प्यार कंदो आहे, पर गवर्नमेंट जे तरफ़ां असांजा कोई सहकार कोन्हे। कोरोना जे दौर में असांजा काफ़ी पहलवान मरी विया आहिनि। जीअं असांजो सदर हो सिंध जो जानमंद बुकटी साईं जानिब शाह सांगड़ जो अॻूणो सदर हुयो, अहिड़ा पहलवान गुज़ारे विया आहिनि। या तालुकनि ज़िलनि जा मेला मलाखड़ा थींदा आहिनि, असांखे कुझु बि कोन मिलियो आहे। अहिड़ो महांगाई दौर आहे, 10 महीना लॉकडाउन में असां घर वेठा हुआसीं, मेला बि बंदि हुया। असांजी हुकूमत इहा पुरज़ोर अपील आहे त सिंध जी क़ौमी रांदि आहे, सिंध जी सकाफ़त आहे। असांखे महिरबानी करे हुकूमत वज़ीफ़ा ॾिए। जो दरख़्वास्त आहे लतीफ़ सरकार ते DC वरितियूं, जंहिंमें मूंखे इम्तियाज़ शाह सिंध सेक्रेटरीअ घुरायो, जंहिंमें मूंखे 75,000 चेक ॾेई ॾिनई। उन में कागर मुंहिंजा जमा थिया आहिनि, अञा मूंखे उनजो को बि न मिलियो आहे का मोट। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सूफ़ी दरवेशनि जे मेले जी सरकार पर घुर लही मल पहलवाननि जी सार लाइ। रशीद अबड़ो, आवाज़ TV न्यूज़, नवदेरो।